जेकबाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद ज़िले जे ग़रीब अवाम सां हर ॾींहुं ज़ुल्म थिए थो ऐं हर ॾींहुं वारदातूं ऐं चोरी थिए थी। पुलिस जे हूंदे बि ग़रीब अवाम महफ़ूज़ नाहे। ज़िला जेकबाबाद जी पुलिस ख़ामोश ऐं तमाशी बणिजी वई आहे। जेकबाबाद सिटी थाणे जे हद वडेरो मीरल खान लाशारी स्ट्रीट कोटिया रोड लाशारी मौला में नामालूम अफराद वडेरो फिदा हुसैन लाशारी जे घर में घिरी करे चोरनि मुकमल तौर सां चोरी करे विया, जंहिंमें वडेरो फिदा हुसैन लाशारी जो सामान UPS AGS 175 वाट बैटरी, स्प्लिट AC जो स्टेबलाइज़र, फ्रिज जो स्टेबलाइज़र, कपड़नि सुकाइण वारी वॉशिंग मशीन, इस्त्री, 50,000 रोक रक़म ऐं 1.5 तोला सोन पिणु चोरी करे विया आहिनि। ऐं वडेरो फिदा हुसैन लाशारी जो मुतालबो आहे SSP जेकबाबाद DIG लारकाना, IG सिंध, CM सिंध, वज़ीर दाख़िला, होम सेक्रेटरी सां मुतालबो आहे त मुंहिंजे घर जी थियल चोरीअ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे चोरी वापसि कराई वञे। जी वडेरा फिदा हुसैन लाशारी साहब, तव्हां असांखे सुबुह सवेरे कॉल कई अॼु त जावेद भाई मूंसां वारदात थी आहे, हे या सामान चोरी थी वियो आहे मुंहिंजो। तव्हांजो छा सामान चोरी थी वियो आहे त छा SSP साहब के ऐं DIG साहब के तव्हां छा चवणु चाहियो था? मूं जॾहिं कराची को वापसि थी मोटियो आहियां, घर खोलियो, घर खोलण सां वारदात थियल हुई। मुंहिंजो टिजोरी भॻी पई, पेटी वॾी हुई, हुन में सामान खणी विया, जंहिंमें 1.5 तोलो सोनो, 50,000 कैश हो, UPS बैटरी, वॉशिंग मशीन, कपिड़े सुकाइण वारी, कपिड़नि जा सामान, मुंहिंजे मथे 10 लीटर तेल जो। इहा सिटी में रहां थो, लाशारी माला, कोटिया रोड मदीना में लाशारी माला, वडेरो मीरल लाशारी स्ट्रीट घिटी। मसलो हकीकत इहो आहे, मैं SP जेकबाबाद को तलब थो कयां, इहा वारदात सिटी में छो थियूं थियनि। मां DIG लारकाना, IG सिंध के, होम सेक्रेटरी के, CM सिंध के मूं चवण थो चाहियां, जेकबाबाद में वारदात थी तो लाशारी माला में वारदात थी, मुंहिंजो सामान चोरी थी वियो आहे, मतलब नाइंसाफ़ी थी वई आहे। मूं SP जेकबाबाद को चवण थो चाहियां, इहा चोरी मुंहिंजी वापसि करायो कंहिं बि तरीक़े सां।